डेली वचन सां पढ़ंदा हुया या सुखमनी साहिब जी अष्टपदी पढ़ंदा हुया त पोइ उन ते पंहिंजनि पाण अमल कंदा हुया। जेकॾहिं कोई बि वचन साहिब निकिरंदो त पहिरियों उन ते पाण अमल करे पोइ संगत में वचन साहिब ॿुधाईंदा, उनजो अर्थ करे ॿुधाईंदा, पाण में अंदरि हिकिड़ी सचाई अपनाई। त साॻे तरीक़े सां जेको लाल साईं जो चालीहो पाण सभई जे बारे में ॿुधाई, इहो असांजे लाइ हिकु सुनहरी मौक़ो आहे बुराइयुनि खां दूर रहण। इहे रहमत वारा ॾींहं आहिनि जंहिं ॾींहंनि में पाण सभई चालीहो साहिब वारियूं था या नोरत वारियूं था, तामसी खाधनि खां असां परे रहूं था जीअं असांजे अंदरि शांती सुकून हुजे। पर असांखे घुरिजे त जेकॾहिं असां चाहियूं था असांजो इहो चालीहो साहिब वारियल सजायो वञे त असां अॻिते बि पंहिंजो जीवन ओड़े तरीक़े सां गुज़ारियूं जहिड़ो तरीक़ो असां चालीहे साहिब में रखंदा आहियूं। धर्मदास नेम जेके निभाईंदा, नेम निभाईंदा, नेम निभाईंदा। धर्मदास